वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि शरह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़क़ुल्तु अस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अन्हारा मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वक़ारा। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब दोस्त दिल ये मोहब्बत से बावाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम अज़ीज़ान गिरामी बिरादरान इस्लाम मुजाज़ीज़ भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अल्लाह ताला जा करोड़ा एहसानात जा रब साईं तव्हां असांखे हीअ महफ़िल मजलिस नसीब फरमाई आहे। मां जालो अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद मञा सिपारो 29 सूरत जो नालो सूरत नूह, उन मंझा चंद आयतूं पढ़ियूं आहिनि। अल्लाह ताला खां दुआ आहे त रब ताला मूंखे न क़ुरान मजीद जी आयतुनि खे सही तरीक़े सां सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सम्झाइण खां बाद अल्लाह ताला जमी मुसलमाननि खे इन क़ुरान मजीद जे मथां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिन वक़्तु दुनिया जे अंदरि सभ खां वॾे में वॾो चंद सालनि खां अहम हिकिड़ो मसइलो आहे, जंहिं मसइले जे अंदरि पूरी दुनिया जा इंसान परेशान आहिनि, चाहे उन्हनि जो ताल्लुक़ हारी कबीले सां हुजे या मज़दूर कबीले सां हुजे या चाहे दुनियादार माण्हू हुजनि। हर माण्हू इन मुआमलात ऐं मसाइल जे अंदरि गिरफ़्तार आहे ऐं परेशान आहे। चंद सालनि खां वठी अल्लाह ताला जे तरफ़ां मोकिलियल मुआमलात ऐं मसाइल तव्हां असांजे लाइ हिकिड़े आज़माइश वारो मामिलो आहे। कॾहिं उहा करोना जी सूरत जे अंदरि आहे, कॾहिं उहा सैलाब जी सूरत जे अंदरि आहे, कॾहिं अणमुदायतियूं बारिशुनि जी सूरतनि जे अंदरि आहे, जंहिंमें हर हिकिड़ो इंसान मुख़्तलिफ़ मामलात ऐं मसाइल सां परेशान हाल रहे थो। आख़िर इन जी कहिड़ी वजह आहे?
अहादीस तय्यब ऐं क़ुरान मजीद जे मुताले सां इंसान खे इहा मालूमात मिले थी। मामिलो त सॼो तव्हां असांजे अमलनि जो आहे। अमलनि खां बाद में अहिड़ा ख़ासि मामलात ऐं मसाइल जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरीं बयानु फरमाया, जंहिंमें पैगम्बर दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाज़े हिन उम्मत खे इहा ॻाल्हि ॿुधाई, जेकॾहिं अव्हां जे अंदरि इहे मामलात ग़फ़लत वारा अची विया त उन वक़्त जे अंदरि अव्हां जे मथां इहे मामलात ऐं मसाइल ईंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल मोमिनो का रजुलिन वाहिदिन इन इश्तका ऐनुहु इन इश्तका कुल्लु व इन इश्तका रअसुहु इन इश्तका कुल्लु। अल मोमिनो का रजुलिन वाहिदिन, मोमिन ईमान वारो जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे मथां ईमान आंदो आहे, उहे हिकिड़े जिस्म वांगुरु आहिनि। जीअं कंहिं हिकिड़े इंसान जो जिस्म हुजे, उन हिकिड़े जिस्म वांगुरु उन्हनि जो मिसाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेई करे अॻिते उन जो तफ़सील बि बयानु फरमायूं। इन इश्तका ऐनुहु इन इश्तका कुल्लु, जेकॾहिं उन जी अखि जे अंदरि सूरु पवंदो आहे त उन जो सॼो जिस्म बेक़रार रहंदो आहे। व इन इश्तका रअसुहु इन इश्तका कुल्लु, ऐं जेकॾहिं उन जे मथे जे अंदरि सूरु पवंदो आहे तॾहिं बि उन जो सॼो जिस्म बेक़रार हूंदो आहे। इहो हिकिड़ो ज़ाब्तो ऐं उसूल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि जे लाइ बयानु फरमायो त अव्हां मुसलमाननि जी कैफ़ियत इन हिकिड़े माण्हू खे जीअं जिस्म में सूरु पवे थो उन वांगुरु हुजणु खपे। उलमाए मुहद्दिसीन इन जी वज़ाहत ऐं तशरीह बयानु फरमाई आहे त जेकॾहिं इंसान खे अखि में सूरु पए थो त इंसान जा ॿिया उज़वा जेके जुदा आहिनि, उन जी ॿांह आहे, उन जी टंगूं आहिनि, उन जो कंधु आहे, उन जो मथो आहे या उन जी चेल आहे, उन जे जिस्म जा ॿिया सभु जेके उज़वा आहिनि उहे धारिया ॿिया अलॻि आहिनि। हाणे जॾहिं सूरु अखि जे अंदरि थो पवे त तव्हां पंहिंजो पाण ॿुधायो, सम्झी सघो था, अखि जे अंदरि सूरु पवण सां ॿियो जिस्म बेक़रार जेको थिए थो उन जी वजह छा आहे? उहो इन जे करे उज़वा त धारिया आहिनि, पर इन्हनि जो पंहिंजो पाण में जेको ताल्लुक़ु आहे, इन्हनि जो पंहिंजो पाण में जेको ज़ब्त आहे, पंहिंजो पाण में जेको मेलाप आहे, या इन्हनि जो जेको कनेक्शन जेको पंहिंजो पाण में ॻंढियल आहे, उन सिस्टम जे करे अखि जे सूरु पवण सां अव्हां जे सॼे जिस्म जे अंदरि बेक़रारी थींदी, अव्हां जी निंड हली वेंदी, अव्हां जो चैन हलियो वेंदो, अव्हां जो सुकून हलियो वेंदो। शारिहीन हदीस ॿुधाइनि था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते ॿिनि शयुनि जो मिसाल बयानु फरमायो आहे। हिकिड़ो ॿुधायो आहे अखि जो, ॿियो ॿुधायो आहे मथे जो। छो त मथे जो सूरु बि नाज़ुक हूंदो आहे, अखि जो सूरु बि नाज़ुक हूंदो आहे। अखि जे अंदरि जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता थोरी बि ज़री जेकॾहिं का अची करे लॻंदी आहे या का थोरी बि तकलीफ़ थींदी आहे, इंसानु उन तकलीफ़ खे बर्दाश्त कंहिं बि क़िस्म जे करे न करे सघंदो आहे। त बहरहाल उलमाए मुहद्दिसीन बयानु फरमायो आहे त जीअं तव्हांजे अखि जे सूरु पवण सां तव्हांजे बाक़ी जिस्म जे मथां असरु पवंदो आहे, तव्हांजे मथे जे सूर सां तव्हांजे बाक़ी जिस्म जे मथां असरु पवंदो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल मोमिनो का रजुलिन वाहिदिन, मोमिन ईअं हिकिड़े इंसान हिकिड़े माण्हू वांगुरु आहिनि जीअं हुन जे अखि जे सूर जे करे सॼो जिस्म परेशान आहे। पूरी दुनिया जे अंदरि न हसब ॿुधायो आहे, न नसब जो मामिलो आहे, न क़ौम जो मामिलो आहे, न ज़ात जो मामिलो आहे, न अच्छे ऐं कारे जो मामिलो आहे, न ग़रीब ऐं अमीरी जो मामिलो आहे, न मालदार हुजण जो मामिलो आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पूरी दुनिया जे अंदरि जंहिं जॻह ते बि कंहिं मुसलमान खे तकलीफ़ हुजे, अव्हां मुसलमाननि जी सोच ईअं हुजणु खपे जीअं तव्हांजे अखि जे सूर जे करे पूरो जिस्म परेशान आहे, तीअं मुसलमान खे तकलीफ़ हुजण जे करे तव्हां परेशान हुजो। इहा शइ असां मुसलमाननि मां निकिरी वई आहे, इहा शइ असां मुसलमाननि में न रही आहे। हालांकि तव्हां गौर ऐं फ़िकिर कयो, शरीयत हर हमेशह इंसान जो एॾो ख़्यालु कयो आहे, दुनिया जे कंहिं बि मज़हब इंसानीअ जो एतिरो दर्स न ॾिनो आहे जेको मज़हब इस्लाम ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो आहे।
असां वटि खोड़ माण्हू जेके नवां लिखियल पढ़ियल चवंदा आहिनि त बाबा सभ खां वॾी अहम जेका शइ आहे उहा इंसानियत आहे। त मुंहिंजा भाउ, इंसानियत जो दर्स जेको इस्लाम ॾिनो आहे, हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम ॾिनो आहे, दुनिया जे कंहिं बि मज़हब कंहिं बि क़िस्म जो न ॾिनो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जेको माण्हू उम्र ते वञे, जेको माण्हू वञे थो उम्र वञी करे काबतुल्लाह जे अंदरि तवाफ़ करे थो, मताफ़ वारी जाइ ते पहुचे थो, उन जे लाइ जेको आहे सो पंहिंजो उम्र जे शुरू करणु, तवाफ़ जे शुरू करण खां पहिरीं इस्तिस्लाम बिल हजर कबो आहे। इस्तिस्लाम बिल हजर छा खे चइबो आहे? असल उन जो जेको तरीक़ेकार आहे उहो इहो आहे त हजर असवद जे मथां ही ॿई हथ रखी करे हजर असवद खे बोसो ॾिबो आहे। उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके कलिमात ॿुधाया आहिनि उहे कलिमात उते पढ़णा आहिनि। अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाहु अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहे कलिमात पढ़ी करे साॼे तरफ़ खां माण्हू शुरू थींदो, वरी हजर असवद ते अची करे पहुचंदो। हाणे हिनखे ॿिए चकर, इहो हिकिड़ो चकर पूरो थी वियो, ॿिए चकर में साॻियो तरीक़ो करिणो आहे, वरी उनखे इस्तिस्लाम बिल हजर करिणो आहे, माना उन हजर असवद खे बोसो ॾियणो आहे, ॿियो पंहिंजो चकर शुरू करिणो आहे। 7 चकर ईअं पूरो कंदो, इन जो तवाफ़ पूरो पइजी वेंदो। हाणे फ़क़ीह हज़रात लिखनि था, रश जे करे जेकॾहिं मुस्लमान घणा आहिनि, सभु माण्हू जेकॾहिं इस्तिस्लाम बिल हजर कंदा त पोइ ज़ाहिर आहे कंहिं मुस्लमान खे ठूठ लॻंदी, कंहिं मुस्लमान खे धिको ईंदो, कंहिं मुस्लमान खे थुॾो ईंदो, कंहिंखे का तकलीफ़ पहुचंदी। इन तकलीफ़ जे बाहिस जे करे शरीयत पंहिंजो हुकुम मटाए करे तब्दील करे इहो कयो, जेकॾहिं इन हजर असवद खे बोसे ॾियण सां कंहिं मुस्लमान खे अज़ियत ऐं तकलीफ़ पहुचे थी त शरीयत बयान थी फरमाए, हाणे अवां परते खां बीह करे इस्तिस्लाम बिल हजर कयो, हजर असवद खे बोसो ॾियणु ज़रूरी न आहे। पर जेकॾहिं तव्हां वञो था, कंहिं बि मुस्लमान खे तकलीफ़ नथी अचे, कंहिं बि मुस्लमान खे अज़ियत नथी मिले, त तव्हां वञी बिल्कुलु इस्तिस्लाम बिल हजर करे हजर असवद खे बोसो ॾेई करे बाद में तवाफ़ शुरू कयो। त हाणे मुस्लमान खे तकलीफ़ ॾियण जे करे शरीयत केॾो वॾो ज़ाब्तो बयानु कयो, केॾी वॾी जेको आहे पंहिंजो आसानी बयानु कयो। इन इबादत जे मुआमले जे अंदरि बि कंहिं बि इंसान खे तकलीफ़ न अचे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो पाड़ो आहे, मोहल्लो आहे, उन में माण्हू रहनि था, हिकिड़ा माण्हू मालदार आहिनि, हिकिड़ा माण्हू ग़रीब आहिनि, हिकिड़ा माण्हू मज़दूर आहिनि, हिकिड़ो माण्हू जेको आहे सो ज़ख़ाइर वारो आहे। हाणे जेकॾहिं इन माण्हू खे इन मोहल्ले जे अंदरि ज़िंदगी गुज़ारणी आहे त उन ग़रीबनि जे हुकूक जो सुठे नमूने सां उनखे ख़्यालु करिणो आहे। जेकॾहिं उन्हनि जे हुकूक जो सही नमूने सां ख़्यालु नथो करे त अल्लाह खे उन इंसान जा अमल पसंदि ई कंहिं क़िस्म जा न आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ज़ाहिर आहे जेको मालदार माण्हू आहे उनजो खाइण बि सुठो हूंदो, उनजो पीअण बि सुठो हूंदो, पंहिंजे घर जे अंदरि हर क़िस्म जी शइ आणींदो। ग़रीब माण्हू इन शइ खे अफोर्ड नथो करे, शरीयत फरमाए थी जेकॾहिं पंहिंजे घर जे अंदरि का चङी शइ बि इस्तेमालु करे थो, फ्रूट वग़ैरह इस्तेमालु करे, उन जूं खलूं ॿाहिरि पंहिंजी घिटी जे अंदरि हीअं सरेआम न उछलाए, वजह इहा आई उलमा इकराम बयानु फरमाई आहे। उलमा मुहद्दिसीन चवंदा, जेकॾहिं को ग़रीब माण्हू हितां गुज़रंदो, उनजी खलुनि खे ॾिसी करे उनजी दिलि में हिकिड़ी हसरत पैदा थींदी, उहा इहा त मुंहिंजा रब मूंखे बि माल ॾियां हा, मां पंहिंजे अहलो अयाल ते ख़र्चु कयां हा, हिन माण्हू खे तो माल ॾिनो आहे। शरीयत फरमाए थी इन में हिन जा 2 फ़ाइदा थी विया। नंबर 1, जेकॾहिं हे सही नमूने सां उन्हनि खलुनि खे अहिड़े तरीक़े सां उछलाए जीअं कंहिं ग़रीब खे का तकलीफ़ न पहुचे, इन में न हुन इंसान जी हिन खे नज़र लॻंदी, न हसद जो मामिलो थींदो, न उन ग़रीब खे तकलीफ़ ईंदी आहे। शरीयत इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे मदे नज़र रखी करे इन जे करे इन शइ जो हुकुम बयानु फरमाईंदी आहे त जंहिं इन मामले मसइले जे अंदरि कंहिं इंसान खे तकलीफ़ न अचे। केॾो वॾो शरीयत ख़्यालु कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वईअ खां अॻु में माण्हुनि में हिकिड़ो रवाजु हूंदो, तव्हां ऐं असां अॼु जेको सफ़र कयूं था उहो गाॾियुनि जे ज़रिए थिए थो, जहाज़नि जे ज़रिए थिए थो। उन वक़्त जे अंदरि सफ़र घोड़नि ऐं ॾाचियुनि जे मथां थींदो। पोइ जेकॾहिं को काफ़िला ईंदा हिक ॿिए सां, या सरदार जेके वॾा माण्हू हूंदा उहे उन जानवर जी पुठ जे मथां वेही रहंदा हुआ।
जानवर जे मथां वेही करे कलाकनि जा कलाक हेॾां बि ॾाची बीठी आहे होॾां बि ॾाची बीठी आहे, ॿई ॼणा आमने सामने बीह करे पंहिंजी ॻाल्हि या गुफ़्तगू कंदा। पोइ कॾहिं हिननि खे गुफ़्तगू में कलाक लॻी वेंदो, कॾहिं हिननि खे गुफ़्तगू में 2 कलाक लॻी वेंदा, कॾहिं हिननि खे 3 कलाक लॻी वेंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस से हिकिड़ो माण्हू शिकायत खणी आयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं जानवर सां ज़ुल्म थिए पियो, छा इहो जाइज़ आहे? अल्लाह जे रसूल मना फरमाई, ख़बरदार जानवर के भी अल्लाह ताला साह ॾिनो आहे। इन जे करे अव्हांखे जेकॾहिं कचहरी करणी आहे या को मामिलो बयानु करिणो आहे त जानवर जी पुठ खां लही करे हिकिड़े पासे ॾे थी वियो, जीअं जानवर खे बि का तकलीफ़ न अचे। त जंहिं शरीयत जानवर जे एॾो लिहाज़ ऐं ख़्यालु कयो आहे, मासूम ॿारनि जो एतिरो ख़्यालु कयो आहे, पाड़े वारनि जे हुक़ूक़ जो एतिरो ख़्यालु कयो आहे, उहा शरीयत जे अंदरि जेकॾहिं कंहिं इंसान खे तकलीफ़ ऐं अज़ियत पहुचे थी, असां वटि मामिलो छा आहे? हुजण त इन दस्तूर ऐं क़ाइदे जे मुताबिक़ जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमायो आहे त जेकॾहिं कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ मिले असांखे बि तकलीफ़ मिले, जेकॾहिं कंहिं मुस्लमान खे राहत मिले असांखे बि राहत ऐं सुकून मिलणु खपे। अल्लाह साईं जेकॾहिं कंहिं मुस्लमान खे ख़ुशियूं ॾिनियूं आहिनि असां उन जी ख़ुशी खे ॾिसी करे ख़ुशि थियणु खपूं। पर अॼुकल्ह असां वटि जेको मामिलो आहे उहो बरअक्स आहे। मामिलो बरअक्स कीअं आहे? जेकॾहिं कंहिं मुस्लमान खे अज़ियत मिले थी असां उन जी अज़ियत ते ख़ुशि थींदा आहियूं। आदा असांजो फिलाणो मुखालिफ़ हुयो, हाणे ॾिठोई अल्लाह जे तरफ़ां हिनखे इहा तकलीफ़ आहे, भली इन मामले ऐं मसइले जे अंदरि लोड़े त हिनखे ख़बर पए। पर यादि रख, वतिलकल अय्यामु नुदाविलुहा बैन अन्नास, इहे ॾियारा माण्हुनि जे दरम्यान में फिरण वारी ज़ात अल्लाह जी आहे। मन ज़हिक ज़ुहिक, अॼु तूं उन जे मथां खिले थो, सुभाणे तुंहिंजे मथां खिलियो वेंदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अॼु जेकॾहिं हुन जे तकलीफ़ खे ॾिसी करे तूं हिकु मुसलमान थी करे ख़ुशी जा मामलात ऐं मसाइल थियणो त ईअं खपे, जेकॾहिं तो वटि को पैगाम पातो आहे त मुंहिंजे कंहिं मुसलमान भाउ खे तकलीफ़ पहुती आहे, कंहिं मुसलमान भाउ खे इहा अज़ियत पहुती आहे, हिन सां इहा वेदन ऐं ॾुखु पातो आहे, त तूं चओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह उन जे मुश्किल जे अंदरि आसानी फरमा, रब उन जा मामलात ऐं मसाइल हल फरमा। जेकॾहिं रब तोखे ताक़त ॾिनी आहे, शरीयत फरमाए थी उन सां कुल्हे में मिलाए करे बीहो। जेकॾहिं माली मसइलो आहे, रब तोखे माल जी वुसत ॾिनी आहे, तूं उन ग़रीब ऐं मिसकीन जो ख़्यालु कर, उन सां ताउन कर। अल्लाह जे रसूल फरमायो, जेकॾहिं तूं उन जी हिकिड़ी जाइज़ हाजत पूरो थो करे, अल्लाह साईं तुंहिंजी दुनिया जे अंदरि 70 जाइज़ हाजतूं पूरियूं थो फरमाए छॾे। इहे मुआमलात ऐं मसाइल शरीयत छाजे करे बयानु? अॼु असां ऐं तव्हां ॾिसूं, भई असां पाकिस्तान जा मुस्लमान आहियूं, होॾे इंडिया जा मुस्लमान आहिनि, हो फ़लस्तीन जा मुस्लमान आहिनि, हो अफ़गानिस्तान जा मुस्लमान आहिनि, हो अमरीका जा मुस्लमान आहिनि। तव्हां ऐं असां सभिनी ॼणनि कलमो त हिकिड़े मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पढ़ियो आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ुरान मजीद बयान थो फरमाए, इन्नमल मोमिनून इख़्वा, मोमिन मोमिन जो भाउ आहे, मोमिन मोमिन जो वारिस आहे, मोमिन मोमिन जी हिफ़ाज़त करण वारो आहे। हिकिड़ो मोमिन ॿिए मोमिन सां पंहिंजो ताउन ऐं तालुक़ रखंदो आहे। अॼु असांखे उहा का बि तकलीफ़ नथी पहुचे। तकलीफ़ कहिड़ी पहुचे? अॼु असांजा मासूम ॿारड़ा पूरी दुनिया जा मुस्लमान इन मामले ऐं मसइले जे अंदरि ख़ामोश आहिनि। जेकॾहिं कोई ॻाल्हाए थो, हर कंहिंखे डपु इहो आहे त मुंहिंजी हयाती आहे, मुंहिंजा बचड़ा आहिनि, मुंहिंजो घरु आहे, मुंहिंजो कारोबार आहे, मुंहिंजी दुनियावी ज़िंदगी आहे, मुंहिंजा भाउ हू बि मुस्लमान तो ऐं असांजा भाइर आहिनि। अॼु असांजो मामिलो ऐं मसइलो इहो आहे, रब्बे काबा जो कसम आहे, अॼु जेका क़यामत सुग़रा ऐं क़यामत कुबरा उन फ़लस्तीन जे मासूम मुस्लमाननि जे मथां हली रही आहे। नंढड़ा मासूम ॿार जेके 5-6 सालनि जा नंढड़ा गुलाब जा गुलड़ा की काट ॾियंदा, कॾहिं उन्हनि जे जिस्म जी टंग ज़ाहिर कंहिं क़िस्म जी न आहे, कॾहिं उन्हनि जी बांह ज़ाहिर न आहे, हो रड़ियूं कनि था, तव्हां असां ॿुधूं नथा। यादि रखो, अॼु इहो मामिलो उन्हनि जे मथां आहे, सुभाणे अहिड़ो मामिलो अल्लाह पाक न करे रब साईं तव्हां असांजे मथां ईंदो त पोइ जीअं तव्हां असां उन्हनि खे बेयारो मददगार छॾियो आहे, सुभाणे तव्हां असांजो बि वाही ऐं मददगार कंहिं बि क़िस्म जो को बि न हूंदो। हालांकि तड़प हुजणु खपे, साईं असां वटि वसाइल न आहिनि, साईं असां वटि मामलात ऐं मसाइल न आहिनि, तुंहिंजे घर जे अंदरि नलको भॻल आहे, तूं बेआराम आहे, अॼु मुस्लमाननि जा जनाज़ा उथनि था, असांजी इज़त पामाल थिए थी, असांजे बैतुल मुक़द्दस जे मथां हमिलो आहे, कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ कंहिं बि क़िस्म जी न आहे। मुंहिंजा भाउ जंहिं वक़्त जे अंदरि, जंहिं मामले जे अंदरि, जंहिं मसइले जे अंदरि कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ पहुती आहे,
तूं जेकॾहिं उन्हनि जो साथ न ॾिनो आहे शरीयत उनजो बि उसूल ऐं ज़ाब्तो क़ाइदो बयानु फ़रमाया। तूं थो चवे मां ग़रीब ऐं मिसकीन आहियां, वञी कोन थो सघां, मुंहिंजे हथ में कंहिं बि क़िस्म जी का बि शइ न आहे, तो कॾहिं उथी करे राति जो तहजुद पढ़ी करे अलाह जे साम्हूं गिड़गिड़ाए रुनो त आहे, इहा शइ त तुंहिंजे अख़्तियार जे अंदरि आहे। मुंहिंजा भाउ राति जो उथी करे अलाह खे कॾहिं सॾु कई त हे मुंहिंजा रब, अॼु मुंहिंजे मज़लूम फ़लस्तीन जा नंढड़ा मासूम बचड़ा, अॼु असांजे फ़लस्तीन जूं मज़लूम माइरियूं, असांजूं न्याणियूं ऐं असांजूं भेनरियूं, असांजा मासूम मारड़ा बेयारो मददगार आहिनि, मुंहिंजा रब उन्हनि जी मदद फ़रमा। जेकॾहिं तूं ऐं असां पूरी दुनिया जा मुसलमान इन ते सुजाग थी करे इन दर्द खे पंहिंजो दर्द सम्झूं, इन ग़म खे पंहिंजो ग़म सम्झूं, इन ॾुख खे पंहिंजो ॾुख ऐं तकलीफ़ सम्झी करे चीहाट कयूं, राति जो रहूं, त मूंखे यकीन आहे सिदके दिल सां तहदीस नेमत ख़ातिर बयानु कयां थो, जीअं रब साईं बदर जे मैदान जे अंदरि फ़रिश्तनि जो नुज़ूल फ़रमायो, तीअं अलाह साईं फ़लस्तीन ऐं ग़ज़ा जे मुसलमाननि जे लाइ बि फ़रिश्तनि जो नुज़ूल फ़रमायो, उन्हनि जी मदद फ़रमाईंदो। मामिलो त हर कंहिंजो हल थी वेंदो। तकलीफ़ उन्हनि खे जेका मिली आहे, शहादत जो रुतबो जेको रब उन्हनि खे ॾिनो आहे, इन रुतबे जो मक़ाम, इन जहिड़ो को रुतबो, इन मक़ाम जहिड़ो को मक़ाम ई कंहिं क़िस्म जो न आहे। त जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, अव्हां जी दुनिया जे अंदरि सभ खां वधीक जेकॾहिं मूंखे शइ पसंदि आहे उहा इहा आहे, सुम्मा ओहिया सुम्मा उक़तल, सुम्मा ओहिया सुम्मा उक़तल, अलाह मूंखे ज़िंदा करे, मां वरी जेको आहे सो अलाह जे रस्ते जे अंदरि शहीद थियां। छो त शहीद जेको इंसानु थींदो आहे, उन जे जिस्म मां जॾहिं रूह निकिरंदो आहे, उलमाए मुहद्दिसीन बयानु फ़रमायो आहे, उन जे रूह जे निकिरण जे लाइ फ़रिश्ता चवंदा आहिनि त मां हिन जो रूह कढां, हो फ़रिश्तो चवंदो आहे मां हिन जो रूह कढां। रब बयानु फ़रमाईंदो आहे, जंहिं मुंहिंजे नाले जे मथां पंहिंजी जान क़ुर्बान कई आहे, अव्हांखे हिन जे रूह जे क़ब्ज़ करण जी ज़रूरत कान्हे का, मां रब बेमिसल पंहिंजे हथनि सां हिन जो रूह क़ब्ज़ कंदुमि। जीअं दुनिया मां अखियूं पूरे त रब साईं हुन जे साम्हूं जन्नत जा मनाज़िर ऐं मामिला तय थो करे छॾे। हुननि त कमायो आहे, इंसानु कॾहिं बि मुसलमान हुजे, मज़लूम हुजे, दाऊं ऐं कूकूं करे अलाह जा बाना, अॼु जेकॾहिं तव्हांजे इलाइक़े जे अंदरि कंहिं इंसान जी बांह वढिजे, सभु दुनिया जा माण्हू ऐं क़ौमूं अची करे गॾु थियूं था। जेकॾहिं कंहिं इंसान खे का तकलीफ़ पहुचे थी, अॼु असांजा भाइर, फ़र्क़ु इहो आहे, असां विराए छॾियो आहे पंहिंजो पाण खे त हू ग़ज़ा जा मुसलमान आहिनि, असां ॿिया मुसलमान आहियूं, हू ॿिया मुसलमान आहिनि, न मुंहिंजा भाउ, हो बि उहे ई मुसलमान आहिनि जेको तूं आहे। तो बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु रड़ियूं कनि था पिया, अॼु दाहूं कनि था पिया, अॼु कूकूं कनि था पिया, तूं पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु आहे, तोखे पंहिंजी ख़ुशी यादि आहे, तोखे पंहिंजो ग़म यादि आहे, न हुननि जो तोखे ग़म यादि आहे, न हुननि जी ख़ुशी तोखे कंहिं क़िस्म जी यादि आहे। पर यादि रखो, जेकॾहिं इन ग़म ऐं मामलात ऐं मसाइल खे तव्हां असां सीरियस न वरितोसीं त रब न करे हिकिड़ो ॾियारो तव्हां असांजे मथां मामलात ऐं मसाइल जो अचिणो आहे, आज़माइश जो अचिणो आहे। छो त शरीयत सभ खां वधीक इन शइ जी अहमियत रखी आहे त इंसानु आला क़िस्म जो इंसानु उहो आहे, जॾहिं हिन दुनिया जे अंदरि वञे त इंसान कंहिं बि इंसान खे जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी का बि तकलीफ़ न पहुचाई आहे, वाज़े दस्तूर आहे शरीयत जो, अल मुस्लिमो मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदी, कामिल मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़ुबान सां कंहिं इंसान खे तकलीफ़ न पहुचंदी हुजे। पोइ अलाह वटि मर्तबो ऐं मक़ाम बि उन्हनि इंसाननि जो आहे जिन दुनिया जे अंदरि अहिड़े क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारी आहे, रब जे हुक्म जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी आहे। अल मोमिनो का रजुलिन वाहिदिन इन इश्तका आइनो व इन इश्तका रसूहु इन इश्तका कुल्लो, जेकॾहिं हुनजे अखि जे अंदरि सूर आहे, हुनजो जिस्म बेक़रार आहे, मथे जे अंदरि सूर आहे, सॼो जिस्म बेक़रार आहे। अॼु असां मां इहा कैफ़ियत निकिरी वई आहे। असां मुसलमाननि जी दिलि में अदावत ऐं बुग़्ज़ वारो मामिलो आहे। भाउ भाउ खां नफ़रत करे थो, पुटु पीउ खां नफ़रत करे थो, पुटु पंहिंजी माउ खां नफ़रत करे या माउ पंहिंजी औलाद खां नफ़रत करे, इन क़िस्म जो मामिलो ऐं मसइलो दुनिया जे अंदरि अची करे पहुतो आहे। इन जी वजह छा आहे? इन जी वजह शरीयत फ़रमाए थी गुनाहनि जी कसरत आहे। गुनाहनि जी कसरत जे करे इंसानु न हक़ वारी ॻाल्हि सम्झंदो आहे, न हक़ वारो मामिलो ॿुधंदो आहे, न ख़ौफ़ ख़ुदा हुन जे अंदरि हूंदो आहे। जॾहिं गुनाहनि जो मादो निकिरंदो, तव्हांजी दिलि साफ़ ऐं पाक थींदी आहे, पोइ उहो इंसानु नंढड़े ॿार वांगुरु मासूम वांगुरु हूंदो आहे। जेकॾहिं थोरी बि ॻाल्हि कर, कंहिं नंढड़े ॿार खे विहारे थोरो मुंहुं ख़राबु करे दड़को ॾींदव, नंढड़ो ॿारु ईअं स्पीड में रोअणु शुरू कंदो, तव्हां हुनखे चुप कराइण जी कोशिशि कंदो पर चुप न कंदो आहे। पोइ जॾहिं इंसानु गुनाहनि वारो मामिलो छॾींदो आहे या जॾहिं गुनाह कंदो आहे, रिवायत जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, गुनाह जे करण जे करे कारो हिकिड़ो टिको आहे जेको तव्हां असांजी दिलि जे मथां लॻंदो आहे। वरी तो ॿियो
गुनाह कयो वरी ॿियो टिको लॻो, ईअं गुनाह कंदो वेंदे इन्हनि गुनाहनि सां तुंहिंजी दिलि कारी लॻी पई आहे। हाणे क़ुर पढ़ंदा तुंहिंजी दिलि जे मथां असरु कान्हे को। क़ुर जेकॾहिं कननि सां ॿुधाईंदो तॾहिं बि तुंहिंजी दिलि जे मथां असरु कंहिं बि क़िस्म जो न आहे। उनजी वजह इहा ई आहे जो तो गुनाहनि जे अंदरि पंहिंजो पाण खे मुब्तला कयो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं तव्हांजी कैफ़ियत इहा हुजे त पोइ इन मामलात ऐं मसाइल खे तव्हांखे कहिड़े नमूने सां तइ करिणो आहे। अल्लाह जे क़ुर ॿुधायो, या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, हे ईमान वारो पकी ऐं सची तौबा कयो। हाणे तव्हां असांखे पकी ऐं सची तौबा करण जी ज़रूरत आहे। अल्लाह जे घर में वेठो आहियां, बावुज़ू वेठो आहियां, न त इन्हनि मामलात ऐं मसाइल मां तव्हां असांजी जान कंहिं बि क़िस्म जी न छुटंदी। तव्हां असां जॾहिं पकी ऐं सची तौबा कंदासीं, जीअं हाणे तव्हां असांजी ज़िंदगी जे अंदरि ख़बर न आहे अल्लाह कंहिंखे नसीब करे या न, रमज़ानुल मुबारक जो महीनो अची रहियो आहे जेको इंतिहाई बरकत वारो महीनो आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि त इहा आहे उन महीने जे अंदरि बि तव्हां असां वटि ज़िना आम, शराब आम, कूड़ आम, मुसलमाननि जो रोज़े सां कंहिं बि क़िस्म जो को बि ताल्लुक़ न हूंदो आहे। जीअं हिकिड़ो कारोबारी ऐं तिजारत वारो माण्हू हूंदो आहे, हदीस पाक जे अंदरि अचे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रजब जे महीने खां वठी करे रमज़ान शरीफ़ जो इंतज़ारु फ़रमाईंदा हुआ। रजब जो महीनो आयो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुशि थींदा हुआ, रब साईं रजब जो महीनो आयो आहे। उन खां बाद में जॾहिं शाबान जो चंड ॾिसंदा हुआ, अञा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी जे अंदरि इज़ाफ़ो थींदो। ए रब साईं तो शाबान जो महीनो अता फ़रमायो आहे। अल्लाह जे रसूल जा अल्फाज़ शरीयत जे अंदरि अहादीस जे अंदरि मौजूदु आहिनि। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर दुआ घुरंदा हुआ त या रब, जीअं तो हे असांखे शाबान जो महीनो अता फ़रमायो आहे, तीअं तूं असांखे रमज़ान जे महीने जे अंदरि पुॼाइजांइ। भई पुॼाइण वारो त अलाह आहे। जेकॾहिं तुंहिंजो ऐं असांजो मौत अॻ में लिखियलु आहे त पोइ तूं ऐं असां रमज़ान जे महीने ताईं नथा पहुची सघूं। इंतिहाई जीअं कारोबारी माण्हू हूंदो आहे, सीज़न वारे महीने जो इंतज़ारु हूंदो आहे। फ़िलहाणे टाइम में त मुंहिंजी सीज़न आहे, उहो ॾींहुं राति जीअं दर्ज़ी आहिनि रमज़ान जे महीने में इंतज़ार में हूंदा आहिनि। असांजी सीज़न आहे, उहा अॻ में ई पंहिंजी तयारी कंदा। मोटर ख़राबु आहे, मोटर तयारु कराईंदा। बिजली ख़राबु आहे, को पखो ख़राबु आहे, पंहिंजो तयारी में हूंदा फुल जे अंदरि दुनिया जे कमाइण जे हिसाब सां। तो ऐं असांजे लाइ हिकिड़ो सीज़न वारो महीनो अची रहियो आहे जंहिंमें हर हमेशह ख़ुदा जी रहमतूं, अल्लाह तबारक व तआला जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुरु वसंदी आहे। जेको आयो अल्लाह तबारक व तआला उनखे बख़्शिश वारो मामिलो फ़रमाए थो। रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो, तरावीन जे पढ़ण जे लाइ कोई ज़ाहिर न हूंदो। दुनिया जी महफ़िलुनि ऐं मजलिसुनि जे अंदरि गुनाह करे करे इंसान जी दिलि जॾहिं कारी थींदी आहे, पोइ इंसान खे हक़ सम्झ में न ईंदो आहे, मामलात ऐं मसाइल सम्झ में न ईंदा। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रसूल फरमायो, कामिल मुसलमान उहो आहे जंहिंखे कंहिं मुसलमान जे लाइ ग़म ऐं कंहिं मुसलमान जे लाइ ॾुख हुजणु खपे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस त छा हुई, पैगम्बर जी ॾाढ़ी में अछा वार आया। कंहिं साहबी चयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हांजी ॾाढ़ी मुबारक जे अंदरि हिकु बि अछो वार आयो आहे। पाण फरमायो, मुंहिंजी उम्मत जे ग़म जे करे, ॾुख ऐं तकलीफ़ जे करे अछा वार आया। हज़रत अम्मा आयशा फरमाए थी, सॼी सॼी राति मुसले ते बीही करे हिन उम्मत जे लाइ दुआऊं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घुरंदा हुआ। अल्लाहुम्मा रहम बि उम्मती, या अल्लाह मां मुहम्मद जी उम्मत जे मथां रहम कजां। मुंहिंजा भाउ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिते मौजूदु हुया, तो ऐं असांजे लाइ दुआऊं घुरियऊं। पर पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं वञनि था हिन दुनिया खे छॾे करे, तॾहिं बि रब खां दुआ घुरंदा, या अल्लाह मां मुहम्मद जी उम्मत जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो को बि अहिड़ो मामिलो करे, मुंहिंजा रब उन्हनि खे माफ़ फरमाइजांइ ऐं उन्हनि खे तौबा ऐं इस्तिग़फ़ार जी तौफ़ीक़ ॾिजांइ। ए मुंहिंजा रब, हिन उम्मत जे मथां, मुंहिंजी उम्मत जे मथां अज़ाब नाज़िल न फरमाइजांइ। असांजे तव्हां अहिड़ा मामलात कयूं था जो रब साईं रहम करे अल्लाह जी धरती लुॾे पई, अल्लाह जो अज़ाब तव्हां असांजे चारो तरफ़ इर्द गिर्द फिरे थो पियो। जॾहिं उनखे हुकुम थींदो तॾहिं कंहिं बि क़िस्म जी का बि सूरत बचण वारी न आहे। अॼु खोड़ माण्हू परेशान आहिनि, हर माण्हू परेशान आहे। यकीन कयो, अल्लाह जे घर में वेठो आहियां, साईं फ़लाणो मामिलो आहे, साईं फ़लाणी ॻाल्हि आहे, माशी एतबार सां तंग आहियूं, रोज़ी में बरकत कंहिं क़िस्म जी न आहे। जॾहिं मुसलमान ॾुतुड़िजे थो पियो, मुंहिंजा भाउ रब त एॾो करीम आहे, जेकॾहिं तूं कंहिं जानवर जे मथां रहम करे न, उन जानवर जे मथां रहम करण जे करे बि अल्लाह ताला माफ़ फरमाए छॾींदो आहे। ज़ानिया औरत हुई हिकिड़ी, ज़ानिया ज़िना कंदड़, उहा जॾहिं रस्ते में अचे पई, ॾिठईं त हिकिड़ो कुते जो बच्चो आहे नंढड़ो, पर उहो पाणी जे अंदरि गर्मी जी शिदत जे अंदरि कीकाट थो पियो करे। हिन औरत खे रहम आयो त मन मां इन जानवर खे पाणी पीआरियां, रब मथां इन जे करे मुंहिंजे हाल जे मथां रहम करे।
हाणे ॾिठई त का बि शइ न आहे जंहिंसां हेठि जेको आहे पंहिंजो खुईअ मां पाणी कढां। हिन औरत छा कयो, किन चयो त इहो रओ खणी करे पंहिंजो उछलाए खुईअ जे अंदरि उनखे आलो करे, जॾहिं उहो आलो थियो त उन मां पाणी हीअं निपोड़े करे हुनजे वात जे अंदरि जॾहिं विधई, हुई त ज़िनाकार औरत, हुई त बदकार औरत, पर सिर्फ़ु साह वारी शइ ते रहम करण जे करे उहो पाणी जा चंद कतरा जॾहिं उन कुती जे अंदरि हलक में पिया, उन साह वारी शइ हिन जे लाइ दुआ कई, रब साईं इन ज़िना कंदड़ औरत जी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे हिन जे लाइ जन्नत जो मामिलो बयानु फरमाए छॾियो। एॾो ख़ुदा अरहमुर राहिमीन आहे, एॾो ख़ुदा अरहमुर राहिमीन आहे, रब खे एॾो रहम आहे। हिकु दफ़ा हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो अलाह वारो, उहो पंहिंजे इलाइक़े जे अंदरि मशहूरु ऐं मारूफ़ बुज़ुर्ग हुयो। जॾहिं वफ़ात करे वियो, वफ़ात करे वञण खां बाद में हिकिड़े ॿिए बुज़ुर्ग खे ख़्वाब में आयो। पुछा कयोसि हुन ॾाढे हाल अहिवाल साईं, छा थियो तव्हांजो अॻिते? अलाह ताला वटि हिसाबु हुयो, किताबु हुयो। चईं त मां अलाह तबारक व तआला जे आॾो जॾहिं पेश थियुमि त रब साईं पुछा कई ॾियो हाल अहिवाल, तव्हां कहिड़ा अमल कया? फ़िलाणो 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 फ़िलाणो। मां चयुमि त हाणे इन्हनि अमलनि खे चवण जी त का ज़रूरत ई न आहे, मां सिर्फ़ु हिकिड़ो अमल बयानु कयो, त मां तौहीद वारो अमल खणी करे अव्हांजी बारगाह जे अंदरि आयो आहियां। चई अच्छा तौहीद वारो अमल? चई हा। चई फ़िलाणी राति जे अंदरि तोखे पेट जे अंदरि सूरु पियो, तो चयो त मां फ़िलाणी शइ खाधी आहे, उनजे करे मूंखे पेट में सूरु पियो आहे, ॿुधाए त सूरु विझण वारो अलाह आहे या उहा शइ आहे? चॾहिं त सूरु विझण वारी, तुंहिंजो तौहीद वारो अमल बि पूरो न आहे। चॾहिं जे मां ॾिठुमि त भेण तौहीद वारो अमल बि पूरो न आहे, जंहिंमें मां सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे। हाणे कहिड़ो अमल आहे जेको मां रब जे आॾो बयानु कयां त मुंहिंजो फ़िलाणो अमल आहे? हाणे कहिड़ो अमल आहे? हाणे त को अमल रहियो ई कोन, का ॻाल्हि रही ई कान। त पोइ अलाह जे तरफ़ां पैगाम आयुसि त फ़िलाणो ॾींहुं तोखे यादि आहे सुबुह जो जेॾी महिल उथे निमाज़ जे लाइ वञे पियो, नंढड़ो हिकिड़ो जेको आहे सो ॿिलीअ जो बलूंगड़ो पियो हो रस्ते जे मथां, उनखे सीउ लॻे पियो, वॾे कोट जे अंदरि खणी करे उनखे तो विधो, पोइ तो अची निमाज़ बि पढ़ी पर तोखे यादि न रहियो। पोइ कुझु वक़्त खां पोइ जॾहिं चाश जी निमाज़ ते वञे पियो, पोइ तोखे यादि आयो सिज खे ॾिसी करे, हे त खीसे में पियो आहे, खणी करे जॾहिं तो उनखे ॿाहिरि उस जे मथां रखो, उनखे जॾहिं उस जी तपश निकिती न, उन तोजे लाइ माखूं दुआ घुरी त रब हिन जानवर जे मथां रहम कयो आहे, अलाह हिनखे आबाद फरमाए, उन जी दुआ खे क़ाबिल क़बूल फरमाए करे मां तुंहिंजी ज़िंदगी जा हड़ई गुनाह माफ़ करे छॾिया। त मुंहिंजा भाउ, अलाह त अरहमुर राहिमीन आहे। असां ऐं तव्हां अहिड़ा मुआमलात ऐं मसाइल, उहे माण्हू मरी विया जेके राह जो थी करे ईअं रोईंदा हुआ, तड़पंदा हुआ, बेहोश थी वेंदा हुआ। तव्हां असांजे सल्फ़े सालिहीन जी तारीख़ ॾिसो, अलाह जो कसम आहे, रोई रोई दुआउनि जे अंदरि किरी पवंदा हुआ, गिघूं हुन जे वात मां बांधियूं हुयूं, बेहोश थी वेंदा, अधु अधु कलाक, मुनो मुनो कलाक, सॼी सॼी राति। अॼु असां वटि जीअं पैसो घणो आहे, निंड नथी अचे, माल जे घणे हुजण जे करे बि इंसान जी कैफ़ियत इहा थींदी आहे, अए हिन पैसे खे छा कयां, हे मामिलो हे मामिलो। अलाह वारा सॼी सॼी राति सिर्फ़ु जहन्नम में क़बर जे अज़ाब खे यादि करे पंहिंजे बिस्तरा तब्दील कंदा, उन्हनि खे निंड न ईंदी। सिर्फ़ु अलाह जे ख़ौफ़ जे करे, रब जे ख़ौफ़ जे करे त मथां ही मामिलो थी वञे, मथां ही मामिलो न थी वञे। पोइ उथी करे जॾहिं सॼी सॼी राति बीहंदा हुआ, उन्हनि जी कैफ़ियत इहा हूंदी हुई, पर उनजो दुनिया सां कंहिं बि क़िस्म जो को बि तालुक़ न हूंदो। इन जो मतिलबु इहो न आहे त दुनिया में कमकार न कंदा, कमकार बि कंदा हुआ, रोज़ी रोटी बि कमाईंदा हुआ, पर उन्हनि जे दिलनि जे अंदरि अलाह जो ख़ौफ़ समायल हुयो। तव्हांजी असांजी दिलनि मां अलाह जो ख़ौफ़ निकिरी चुको आहे, उन जी वजह गुनाहनि जी कसरत आहे। गुनाहनि जी कसरत जे करे तव्हां असां सां हाणे रमज़ान शरीफ़ आयो आहे। रमज़ान शरीफ़ जॾहिं ईंदो, अलाह कंदो इंशाअल्लाह, अलाह हर मुस्लमान खे नसीब करे। रमज़ान शरीफ़ जे महीने जे अंदरि हाणे असां पहिरियों चवंदासीं हीअं कंदासीं हूअं कंदासीं, या वरी काफ़ी माण्हू वरी छा कंदा, रमज़ान जे पहिरें ॾहाके जे अंदरि अची करे वॾियूं निमाज़ूं पढ़ंदा, माशाअल्लाह, रोज़ा बि रखंदा 10 ॾियणा, वरी 10 ॾियणनि खां पोइ साॻी। अल्लाह जा बाना ऐं मुमकिन आहे रमज़ान तुंहिंजे ज़िंदगी जो आख़िरी महीनो हुजे, मुमकिन आहे तोखे रमज़ान जा चंद ॾियारा ख़ुदा जे करे नसीब थो करे, उनखां बाद में जेकॾहिं तुंहिंजी ज़िंदगी जो मामिलो न आहे, हेॾी उमिरि गुज़ारी अथई, शैतान तोखे धोखे ऐं फिराड जे अंदरि रखियो आहे, मामलात ऐं मसाइल, अञा बि तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मुंहिंजी ज़िंदगी मुख़्तसर आहे। अॼु मां 50 साल जो कलो को ॾियारो, मां 6, 7, 8, 10 सालनि जो हुयुमि, नंढड़ो ॿारु हुयुमि,
काम जी हैसियत न हुई। अॼु मां 50-60 साल जो थी वियो आहियां। या रब मां हेॾी उमिरि जेका गुज़ारिया मूं मुंहिंजी ज़िंदगी काॾे वई? पुछा कंदे चवंदो कलो को ॾियारो आहे त जॾहिं तूं पंहिंजी ज़िंदगी खे यादि बि करे थो, महसूस बि करे थो, ख़ुदा तोखे अहसास बि ॾियाराए थो कलो को ॾियारो तुंहिंजी ज़िंदगी जो गुज़रियो आहे त पोइ नदामत वारो मामिलो किथे आहे? अल्लाह वारा जॾहिं अल्लाह जे नाले खे यादि कंदा हुआ उन्हनि जी दिलि अल्लाह जे नाले सां हीअं तड़पी करे उथंदी हुई ऐं रब जे इश्क ऐं मुहबत जे अंदरि तड़पंदा हुआ त अल्लाह जे नाले जी तासीर एॾी शइ आहे। मुंहिंजा भाउ जिन वरी अल्लाह जे नाले सां इश्क कयो आहे उन्हनि खां पुछा कर उनजो मक़ाम छा आहे? कंहिं अल्लाह वारे जे मुतालिक़ चवंदा उनजी वीचारे जी आदत इहा हूंदी अल्लाह अल्लाह अल्लाह। जेको बि माण्हू चवे न अल्लाह, पोइ खीसे में मिठाई जेका आहे गुड़ जेको थींदो आहे उहा डेली उनजे खीसे जे अंदरि पई हूंदी। तो चयो अल्लाह थोरो पटे तुंहिंजे वात में विधई, हुन चयो अल्लाह वरी हुनजे वात में विझे। इहा ॻाल्हि हिन जी मशहूरु थी वई। फ़िलाणो जेको बुज़ुर्ग आहे अल्लाह वारो, पोइ हिकिड़ो दफ़ो हिन जी महफ़िल मजलिस में नंढड़ा ॿार बि वेठा, हुननि जो चयो अल्लाह अल्लाह, त वरी हिन खणी गुड़ हुननि जे वात में विधो। हुननि वरी ॿीहर चयो अल्लाह अल्लाह, वरी हिन गुड़ खणी हुननि जे वात में विधो। ॿारनि वञी ॿियनि ॿारनि खे ॿुधायो। हाणे कैफ़ियत इहा आहे जो हे बुज़ुर्ग जॾहिं घर मां ॿाहिरि निकिरे थो त ही मां ॿार हुजूम करे बीठा आहिनि। ओ 20, 25, 30, 50 ॿार बीठो आहे। होॾां थो चवे अल्लाह, होॾां थो चवे अल्लाह। हुननि खे लालच इहा हुई त अल्लाह चवंदासीं त गुड़ असांजे वात में हथ में बि न पियो ॾिए। ओ उहा गुड़ खणी करे हुननि जे वात में विझिबो। त पोइ कंहिं माण्हू हुनखे चयो साईं ॻाल्हि त ॿुधो अल्लाह जा बाना सफ़ा बुज़ुर्ग कयो, हे तव्हां ईअं कंदव इलाइक़े जे ॿारनि खे ख़बर पवंदी तव्हां कंहिं कंहिंखे खाराईंदो? चई हो मजबूर आहिनि पंहिंजी गुड़ जे इन जे लाइ त असांजो वात मिठो थिए। मां मजबूर हा पंहिंजे रब जे इश्क में, छो त जंहिं ज़ुबान ते अल्लाह जो नालो अचे थो मुंहिंजी दिलि थी चवे उहा ज़ुबान माखी खां वधीक मिठी हुजणु खपे। अल्लाह जो नालो जंहिं ज़ुबान सां वठंदा मां थो चवां उहा ज़ुबान माखी खां वधीक मिठी हुजणु खपे। हो त पंहिंजे मामले जे अंदरि गिरफ़्तार आहिनि, मां पंहिंजे मामले जे अंदरि गिरफ़्तार आहियां। मुंहिंजा भाउ जॾहिं अल्लाह जो नालो तुंहिंजे दिलि जे अंदरि समाइजी वेंदो न, कंहिं बुज़ुर्ग जो वाक़ियो हुनखे धकु लॻो, ख़बर न पई हुनखे, वियो जो अस्पताल में ईअं का चीच बीच में को धकु अहिड़ो लॻी वियो हीअं जो अॻिते वञे हिकिड़ो बुज़ुर्ग पोयां हिकिड़ो माण्हू ॾिसे जीअं रत जो फुड़ो किरेसि लिखियलु आहे अल्लाह 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 अल्लाह। हिन जा फुड़ा किरंदा वञनि हुन में लिखिजी अचे अल्लाह अल्लाह अल्लाह। भॼंदो वियो वञी हुनखे ॿांग पकिड़े कंहिंजी साईं ॻाल्हि त ॿुधो तव्हांखे रत वहे थी पई, को धकु लॻो अथव। उन बंदि कयो, चई तुंहिंजा पोयां जेके बि फुड़ा किरिया आहिनि मां सभिनी खे ॾिसंदो आहियां, हर हिकिड़ो फुड़ो जेको रत जो हेठि किरियो आहे न हर हिकिड़े फुड़े में लिखियलु आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। अखियुनि मां ॻोढ़ा वाहे करे चई रब जो ज़िक्र एॾो कयो आहे जो पूरे जिस्म जे अंदरि अल्लाह जो नालो समाइजी वियो आहे। अल्लाह जो नालो समाइजी वियो आहे। उन ज़ात सां मोहबत कयो जेका कमु अचण वारी आहे, उहा ज़ात जेका हर हमेशह रहंदी, हर हमेशह कुल्लु मन अलैहा फ़ान, पूरी दुनिया ख़तमु थी वेंदी। अॼु असांजे मज़लूम फ़लस्तीन जे मथां ख़ासि करे मां इल्तिजा कयां थो हर हिकिड़े भाउ खे, मुंहिंजा अदा तव्हां असांजूं भेनरूं असांजूं अमड़ियूं घर ॾे सभिनी खे ताक़ीदनि चओ। अल्लाह जो कसम आहे बावजूदु वेठो आहियां, असांजा मासूम ॿार कुसजनि था पिया। अल्लाह जो कसम आहे जेको ज़ुल्म उन्हनि जे मथां आहे। अॼु जेकॾहिं कोई यहूदी ईअं मरे हा न, अॼु जेकॾहिं कोई ईसाई ईअं मरे हा, बेदीन काफ़र ज़ालिम जाबिर फासिक ईअं मरे हा, उहे ज़ालिम पूरी दुनिया खे उथलाए छॾनि हा। अॼु असांजा मासूम ॿारड़ा गुलाब जे गुल वारा, पर सलाम इन्हनि जे सब्र खे आहे। मासूम ॿारड़ा अल्लाह जो कसम आहे, हिकिड़ो अमरा वीचारो 10 सालनि खां बे औलाद हुयो ग़ज़ा जे अंदरि। घणनि सालनि खां बाबा? 10 सालनि खां बे औलाद। उनखे अल्लाह ताला हिकिड़ी न्याणी ॾिनी। उहा न्याणी उनखे एॾी प्यारी हूंदी हुई, पंहिंजे कम खां वञे जीअं मोटी अचे पंहिंजी न्याणी खे छाती सां लॻाए करे उनखे चुमियूं ॾिए, उन सां रांदि खेॾे, उन सां वक़्तु। हाणे त सोशल मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया ते उनजो वीडियो रखियो अथऊं, पूरी दुनिया उनखे ॾिठो आहे, पर काफ़रनि जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया। पोइ जॾहिं इहा बमबारी थी आहे उनजी नंढड़ी मासूम ॿारड़ी जॾहिं फौत थी वञे, मां सलाम कयां थो हिन मर्द मुजाहिद ईमान खे, उन मासूम ॿारड़ी जे जनाज़े खे उन मोल पंहिंजी मासूम ॿारड़ी खे खणी करे चुमी ॾेई करे छा थो चए, या रब अशकुर या रब अशकुर या रब अशकुर। ए मुंहिंजा रब तुंहिंजो शुकुर आहे, ए मुंहिंजा रब तुंहिंजो शुकुर आहे, ए मुंहिंजा रब तुंहिंजो शुकुर आहे। इन हालत ऐं कैफ़ियत जे अंदरि पहुता आहियूं। वञी त नथा सघूं, करे त कुझु नथा सघूं, अल्लाह खां दुआऊं त घुरी सघूं था उन्हनि मज़लूमनि जे लाइ। कॾहिं उथी करे उन्हनि मज़लूमनि जे लाइ दुआ घुरीसे त रब असांजे कल में पढ़ण वारियूं असांजूं माइरूं, असांजूं भेनरूं, असांजा मासूम ॿारड़ा जेके बेदर्दी सां बेयारो मददगार, हालांकि मुस्लमाननि खे ख़ुदा हर शइ जी क़ुवत ऐं ताक़त ॾिनी आहे,
हर क़िस्म जी ताक़त अल्लाह ताला उन्हनि खे माली हुजे, अफ़रादी हुजे, घणाईअ वारो मामिलो हुजे, पर दुनिया जी मोहबत असांखे अॼु असांजा मुस्लमान भाइर ख़ुशजंदा, असांजा ताल्लुकात यहूद नसारा सां अञा वधीक मज़बूत कयूं था, असां ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारियूं था। अल्लाह खां दुआ घुरो त रब उन ग़ज़ा जे मज़लूम मुस्लमाननि जी मदद फ़रमाए। पूरी दुनिया वमा फ़ीहा जे अंदरि जेको बि मज़लूम मुस्लमान आहे अल्लाह उन जी मदद फ़रमाए। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जिन दोस्तनि सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं पढ़ी वठनि।